जी अस्सलाम वालेकुम। असां लाड़काणे पुलिस खे उनजे SSP साहब बंगर साहब के जीअं हिन लॉकडाउन लाड़काणे ज़िले में कयो आहे ऐं पुलिस सरंजाम ॾेई रही आहे, असां निहायती ख़ुशि आहियूं। ऐं हे बि कंहिंजा बचा हूंदा जेके ॾींहं तते में आवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम। लाड़काणा बंगर साहब जो बेहतरीन सलाम है। जीअं त हेड़े लॉकडाउन में गर्मी शिदत आहे, 52 सेंटीग्रेड गर्मी में कोई नथो ॿाहिरि निकिरी सघे। पुलिस उस निकिरण ते बीह करे पंहिंजो सरंजाम शुरू करे रही आहे ऐं पंहिंजो पुलिस के एसोसिएशन के सभिनी सॼी पुलिस लाड़काणे खे सलाम आहे। हेड़ी उस में निकिरण में बीह करे ऐं हुननि पंहिंजो सरंजाम ॾिनो आहे हिन लॉकडाउन सां ऐं कोरोना वायरस सां मुक़ाबिलो कयो आहे। हिन पुलिस खे मुंहिंजो सलाम आहे लाड़काणे जी के साईं। अहिड़ो सख़्तु लॉकडाउन कयो आहे, लाड़काणे ज़िले जे आवाम जे लाइ ख़िदमत करे रहिया आहिनि। अलाह हिननि खे उजूरो ॾींदो। बंगर साहब के मुझे वरी भी सलाम आहे त ही जेको बि कयो आहे बंगर साहब पुलिस के एसोसिएशन के DSP के सिपा के फौज के पुलिस के सभिनी मुंहिंजे डॉक्टरनि खे सभिनी खे सलाम आहे। पर बहितर सलाम घणे में घणो